बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्रोग्राम करंट सूरत हाल सां गॾु आऊं ऐं तव्हांजो मेज़बान अल्लाह बख़्श कुंबर। नाज़रीन, अॼु असां आलमी सूरत हाल जो जाइज़ो वठंदासीं ऐं उन ते गुफ़्तगू कंदासीं। इन लाइ असां सां गॾु स्टूडियो में मौजूदु आहिनि सीनियर सहाफ़ी तज्ज़िये निगार कालिम निगार मोहतरम इसहाक़ मंगरियो साहब। इसहाक़ साहब, तव्हांखे प्रोग्राम में भली कार। महिरबानी। इसहाक़ साहब, हिन वक़्तु अमेरिका ऐं चाइना जे विच में जेका सूरत हाल कशीदगी वारी तव्हां ॾिसो पिया, ऐं इहा सूरत हाल जॾहिं अमेरिका जी स्पीकर नैन्सी उन जॾहिं 5 मुल्कनि जो दौरो कयो ऐं ख़ासि तौर ते जॾहिं ताइवान पहुती, उन खां पोइ इन सूरत हाल में कशीदगी जेका आहे उहा वधीक छिकताण वधी। इन सॼी सूरत हाल खे तव्हां कीअं था ॾिसो? महिरबानी साईं, असुल में ही तमामु वॾो हिकिड़ी ॾाढी कशीदगी वारी सूरत हाल थी वई आहे हिन वक़्तु। ख़ुसूसी तौर जेको चीन ऐं ताइवान जे विच में ऐं अॻु में ई दुनिया जेको आहे सो यूक्रेन ऐं रूस वारे जंग जे करे तमामु हिकिड़ो भोॻे रही आहे। ख़ुसूसन तेल गैस ऐं फूड जी कमी सॼी दुनिया ते उनजो इम्पैक्ट पियो आहे। यूरोप में तमामु वॾो उनजो असरु पियो आहे। इवन ख़ुदि अमेरिका ते तमामु वॾो असरु पियो आहे। उते अमेरिका में तमामु घणी महांगाई थी वई आहे। ऐं सम्झां थो त अमेरिका पंहिंजे, छो त मिड टर्म इलेक्शनूं बि अमेरिका में थियण वारियूं आहिनि, उन करे हिकिड़ी जंग वारो माहौल, हिकिड़ी सूरत हाल पंहिंजे मुल्क जे अवाम खे ॿिए पासे उनजो मुंतक़िल करण लाइ हुननि हरू भरू हिकिड़ो हथु वठी चीन अमेरिका जी जेका सफ़ीर आहे नैन्सी पेलोसी, उहा अचानक अची निकिती उते ऐं हिकिड़ी वरी छिकताण वारी सूरत हाल थी पई आहे। हालांकि चीन उन्हनि खे सिधो धमकी बि ॾिनी ऐं बहरहाल उन खां पोइ तमामु घणी कशीदगी वारी सूरत हाल हिन वक़्तु थी चुकी आहे। ऐं बिल्कुलु ईअं बि तज़िये निगार चवनि था त का 3 महाभारी जंग बि थी सघे थी, अहिड़ी सूरत हाल आहे। अच्छा, नैन्सी हालांकि कोरिया बि वई, जापान बि वई, पर जेको ताइवान आई त उन दौरो पहिरीं अनाउंस कयो, वरी पोइ उनखे साइलेंट रखियो वियो ऐं पोइ ॻुझ गो में उते पहुचणु चाहिए। उन धमकी जा असरात हुया। इहो त हुन पहिरीं ऐलान कयो त आउं ताइवान वेंदुसि। उन ते चीन तमामु सख़्तु रद्दमल ज़ाहिर कयो ऐं सफ़ारती तौर हुननि बाक़ाइदे 2 कलाक अमेरिकी सदर जो बाइडन ऐं चीनी सदर जे विच में ॻाल्हियूं थियूं। हुननि नालो वठी हुनखे चयो त हुनखे तव्हां रोकियो। हुन अमेरिकी इन में ॿिटी पॉलिसी अख़्तियार कई आहे, जंहिंखे घणा तज़िये निगार अमेरिका जी इन पॉलिसी खे हिकिड़ी मुनाफ़िकी वारी पॉलिसी बि सॾीनि था। हुननि जो चवणु आहे त हुन चयो त भई हिकिड़ी आज़ादु आहे, असीं उन में रोके नथा सघूं। उहा हुनजी पंहिंजी हिकिड़ी ख़ुदि मुख़्तियार पॉलिसी आहे। बाक़ी असीं ऑफिशियली चीन हिकु चीन आहे, असीं तव्हांजे इन पॉलिसी सां गॾु आहियूं, पर उहो हुनजो ज़ाती अमल आहे, असीं हुनखे नथा रोके सघूं। इहा ॻाल्हि करे ऐं हुन उते चयो त आउं वेंदुसि। पोइ अचानक हुन जॾहिं दौरो शुरू कयो त हुन दौरे मंझि पंहिंजो प्रोग्राम ताइवान वञण जो ज़ाहिर न कयो हुयो, पर मलाइशिया खां पोइ हूअ 7 कलाक सफ़र करे जहाज़, फ़ौजी जहाज़ में हूअ राति जो 8:15 वॻे बिजलियूं बंदि कराए उते पहुती ऐं 19 कलाक हूअ उन मुल्क में रही ऐं तमामु छिकताण वारी सूरत हाल थी। हुन उते हुनजे सदर सां मुलाक़ात कई, जेका ख़ातून सदर आहे। उहा 2 दफ़ा इलेक्शन में कामयाबु थी चुकी आहे, पंहिंजे ताइवान जी तमामु पॉपुलर सदर आहे। ऐं इंडिया उन ते एॾो तंज़िया प्रोग्राम कया आहिनि त चीन पंहिंजी दुनिया जो तमामु वॾो ताक़तवर मुल्क चवराए थो, पर 2 ख़वातीन हुनखे तूफ़ान करे छॾियो आहे, हुनखे तबाह करे छॾियो आहे, हुनजी सॼी पॉलिसी खे तबाह करे छॾियो आहे। त इहा सूरत हाल मां हिन वक़्तु बहरहाल चीन गुज़री रहियो आहे। अच्छा, इन सूरत हाल खां पोइ जेको भारत खे हिकिड़ी अजीब ख़ुशी आहे, जंहिंजो इज़हार जेको आहे हू पंहिंजा उतां जा चैनल आहिनि उन्हनि तां जेके तज़िया ऐं तबसरा थियनि पिया ऐं हू चीन खे ॼण त हारायल पेश कनि पिया, इन में भारत जो जेको आहे ख़ुशी जो सबबु छा आहे? असुल में हीअं आहे त भारत जेको आहे सो जेको यूक्रेन ऐं रूस जी जेका जंग आहे उन जो सरेआम सॼी दुनिया में जेको घणे खां घणो फ़ाइदो वरितो आहे, उहो बि इंडिया वरितो आहे। हुन ने जेको आहे सस्ते अघ ते तेल वरितो, सस्ते अघ ते ॿिया बि जेके मटीरियल उन्हनि वरिता आहिनि। ऐं तव्हांखे इन ते बि इहा ॻाल्हि ॿुधी थींदी त इंडिया उहो वरी
यूरोप या अमेरिका ऐं ॿियनि मुल्कनि में तेल सस्तो वठी वरी हुननि विको आहे, त हुनखे त इन मां हिकिड़ो फ़ाइदो आहे। ॿी ॻाल्हि हीअ आहे त हिते हींअर चीन जे ख़िलाफ़ु जेको इतिहाद थियो आहे क्वाड, हू उनजो मेंबर आहे इंडिया, ऐं हू अमेरिका जो जहिड़ो हिन जंग में इतिहादी आहे। ऐं ॿी ॻाल्हि आहे त चीन सां हुनजी हिकिड़ो पुराणो रक़ाबती हिकिड़ी आहे हलंदड़, छो त चीन ऐं हुनजे विच में सरहदी मामलनि में हिकिड़ी छिकताण हलंदड़ आहे। लद्दाख ते बि हिन वक़्तु हुनजी पाण में आहे। इहा उन्हनि जी हिकिड़ी सर्द जंग वारी जेका कैफ़ियत आहे उन मां हू भरपूर फ़ाइदो वठे पियो। ॿी ॻाल्हि हीअ आहे त इन यूक्रेन जे मुक़ाबले में जेको ताइवान जो मामिलो आहे त हीउ हिकिड़ो पासीरो मुल्क आहे, उते को भर में ॿियो मुल्क कोन्हे। चीन हुन खां सामूंडी तौरु 160 किलोमीटर परे आहे, चइनी तरफ़नि खां समुंड आहे, हिकिड़ो ॿेट आहे, जज़ीरो आहे। उन में वेझे में वेझो जेको मुल्क आहे उहो इंडिया आहे। हाणे इंडिया जे हिन स्ट्रेटेजिकली इंडिया जी वॾी अहमियत आहे। हू चवे थो त हिन में जेका बि छिकताण थींदी मुंहिंजी अहमियत थींदी, अमेरिका लाइ बि थींदी, त चीन लाइ बि थींदी, तंहिं करे हू हुन मां भरपूर फ़ाइदो वठे पियो। सही, जेको अमेरिका ऐं चीन जे विच में जेका असुलु जंग आहे उहा चीन त खटियो वेठो आहे मुआशी तौर ते, ऐं ख़ुदि डॉलर जी जेका पोज़ीशन आहे उहा आलमी मार्केट में उहा बि का बहितर हाणे नज़र न पई अचे। त इन तनासुब में जेको अमेरिका मुआशी तौर ते रोकणु चाहे थो चाइना जूं जेके कारोबारी शयूं, त हीअ जंग जो उहो ई हिसो आहे। तमामु घणनि शयुनि ते हुन ट्रंप जे दौर में जेको आहिनि से चीनी शयुनि ते ख़ुसूसी टैक्स लॻाया, उन्हनि ते पाबंदी विधियूं त हीअ हिते तव्हां मार्केट न कयो। तंहिं करे हिननि जे विच में ट्रंप खां पोइ हिननि जी पाण में हिकिड़ी छिकताण मौजूदु रही। इन पस मंज़र में जेको आहे सो इक़्तिसादी तौरु असुल में चीन ऐं इंडिया जे अमेरिका जे विच में जेको आहे सो आहे इक़्तिसादी जंग। चीन तमामु तेज़ीअ सां अॻिते वधियो आहे। हाणे इन खे तव्हां हिन ॻाल्हि खे बि इन में सम्झणु घुरिजे त 20-25 साल अॻु में ॿियो अमेरिकी स्पीकर बि अॻु में इन ताइवान जो दौरो कयो, पर चीन उन ते एॾो रद्दमल ज़ाहिर न कयो जेको हिन वक़्तु हुन कयो आहे। इन जो मतिलबु ॿियो हीअं बि चई सघिजे थो त चीन हिन वक़्तु दुनिया में वॾी ताक़त तौरु, रुॻो इक़्तिसादी तौरु न पर फ़ौजी तौरु बि हिकु वॾी ताक़त तौरु उभरियल आहे। तंहिं करे हुन सिधियूं सऊं अमेरिका खे चिताब ॾिनो आहे त तव्हां बाहि सां पिया खेॾियो ऐं तव्हांखे हिते गरम बाहि धरती मां गुज़रणो पवंदो। तंहिं करे हू जीअं ई नैन्सी उते खां कोरिया वई आहे, उते खां पोइ जापान वई आहे, त हुन घेरो करे वरितो आहे। चइनी तरफ़नि खां हुन घेरो करे छॾियो आहे। हींअर आलमी तौरु हुन सॼी दुनिया खे वार्निंग ॾिनी आहे त को बि हिन जे मुल्क में को बि जहाज़ लथो उहो असां उॾाए छॾींदासीं। त हिन वक़्तु हिकिड़ी छिकताण वारी सूरत हाल ज़रूरु आहे। हाणे ॿी ॻाल्हि इहा आहे त चीनी जेको सदर आहे उनजी नवंबर में वरी ॿीहर कांग्रेस जी इलेक्शन थियणी आहे ऐं चवनि था त हू टियों दफ़ो बि सदर थियणु वञे पियो। ऐं बज़ाहिर त को मुक़ाबिलो हुनजे पार्टी में उते नज़र कोन पियो अचे, हीअ खटिजी बि वेंदो, पर हीअ जेका जंग आहे हीअ हिकिड़ी वॾे पैमाने ते अमेरिका हुनजे ख़िलाफ़ु हिकिड़ी सही इन खे हीअं बि थोरो चई सघूं था त अमेरिका जी इहा ख़्वाहिश आहे त चीन में जमहूरी हुकूमत हुजे ऐं जमहूरी निज़ाम उते लागू थिए। इन क़िस्म जी का ख़्वाहिश अमेरिका जी न, उहो असुल में कम्यूनिस्टनि जे ख़िलाफ़ु या हीअ कम्यूनिस्ट पार्टियुनि जे ख़िलाफ़ु जेको चीन जी अमेरिका जी जेका लाबी हमेशह हिकिड़ी प्रोपेगेंडा कंदी रही आहे त उते जमहूरियत न आहे। बकौल कम्यूनिस्ट पार्टी वारनि जे त असां वटि जेका आहे अक्सरियती अवाम जेको आहे उन्हनि जी जा फ़ैसिला थियनि था, उन्हनि जे हिमायत में फ़ैसिला थियनि था, उन्हनि जे लाइ फ़ैसिला थियनि था। तंहिं करे असां तरक़ी कई आहे ऐं असीं हिन खे जमहूरी अवामी डिक्टेटरशिप सॾियूं था। तंहिं करे बहरहाल हू उनखे प्रोपेगेंडा ई इस्तेमालु कनि था मग़रबी मुल्क ऐं अमेरिका जा जेके बि यूरोपी मुल्क आहिनि उहे बि उनजा इतिहादी आहिनि हिन में। ऐं हीअ जंग जेकॾहिं यूक्रेन जी जेका जंग थी आहे उन बि सॼी दुनिया में हिकिड़ी वॾी तबाही, हालांकि जंग त यूक्रेन ऐं रूस जे विच में आहे पर उनजो इम्पैक्ट सॼी दुनिया ते पियो आहे। त जेकॾहिं हीअ जंग लॻी वञे थी त हिन जो तमामु घणो असरु पवंदो सॼी दुनिया ते ऐं ख़ुशूसनि पाकिस्तान ते तमामु घणो असरु पवंदो, छो त पाकिस्तान जी जेका आहे सा चीन सां हिकिड़ी दोस्ती आहे, पर पाकिस्तान जी जेका सूरत हाल आहे उहा अमेरिका सां फिटाइणु कोन चाहींदो। बहरहाल पाकिस्तान ते हिन जंग जो वॾो ख़राबु असरु बि पई सघे थो।
त हू हिन में अमेरिका उनखे चवंदो त वाज़े थी या असांजे पासे बि या चीन जे पासे बि मतिलबु इहो बि हिकिड़ो इम्कान जो हिकिड़ो अंदेशो ज़रूरु आहे। अच्छा, जेका हिन वक़्तु पाकिस्तान जी जेका सूरत हाल आहे इन सॼे जंग जा जेके असरात आहिनि उहे पवनि था ऐं डॉलर जी जेका पोज़ीशन आहे उहा पाकिस्तान जे रुपए जी भेट में उहा बि कमज़ोर थिए थी, त छा इहा बि उन ई सां ॻंढियल आहे शइ या पाकिस्तान जो अञा को मामिलो ॿियो आहे? असल में हीअं आहे त आलमी सतह ते ॿ वॾा इशू थिया आहिनि। हिकिड़ो इहो चीन जो ज़िक्र जेको पाण हिन वक़्तु डिस्कस कयो आहे ताइवान वारो, ॿियो आहे त एमन ज़ाहिरी जेको आहे अलक़ाइदा जो अॻुवाण हो उहो काबिल में ड्रोन हमले में क़तलु थी वियो आहे। उन ते आलमी सतह ते वॾो बहस पियो हले त इहो ड्रोन हिकिड़नि जो चवणु आहे त पाकिस्तान मां फायर थियो आहे, हिकिड़ो चवनि था त इहो क़तर मां थियो आहे, पर पाकिस्तान जो एयर स्पेस इन में इस्तेमालु ज़रूरु थियो आहे। हाणे इन सूरत हाल में ज़ाहिरी आहे त तालिबान खणी इक़्तिसादी तौरु उन्हनि जो मुल्क खे का घणी आलमी सतह ते पज़ीराई न मिली आहे, पर हिकिड़ो पाड़े जो मुल्क आहे, उहो त तालिबान जी हुकूमत हुजे या कंहिंजी हुजे, उहो पाड़े वारा मुल्क त को अॻिते पोइ नथा थी सघनि, ज़ाहिरी आहे असांखे रहणो हिते आहे, त उन्हनि सां बि हिकिड़ी छिकताइण वारी सूरत हाल थी वई आहे त तव्हां असांजे हिन जंग में किथे न किथे पंहिंजो पाकिस्तानी सरज़मीन इस्तेमालु थी आहे। अॼु बि वज़ारत ख़ारजा जो बयानु आहे त असांजो को बि स्पेस इस्तेमालु न थियो आहे, पर इहो बहस आहे त ज़ाहिर आहे। ॿियो आहे ईरान त कंहिं बि सूरत में अमेरिका खे स्पेस इहो न ॾींदो एयर स्पेस, त इहो बि बहस आहे। तंहिं करे पाकिस्तान ते हिन जा असर ज़रूरु पवणा आहिनि। सही, वॾी महिरबानी। असां सां गॾु अॼु प्रोग्राम मौजूदु हुया सीनियर सहाफ़ी तजिया निगार मोहतरम इसहाक़ मगेरो साहब। तव्हां जेकॾहिं जानदार तजिया ख़बरूं ऐं आगाही मालूम करणु चाहियो था त इन लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं इन सां गॾु पंहिंजे मेज़बान अल्लाह बख़्श कुंबर खे इजाज़त ॾींदा। वरी मिलंदासीं कंहिं ॿिए प्रोग्राम में, तेसीं ताईं अल्लाह हाफ़िज़। महिरबानी।